हजरत मौलाना सिबगतुल्लाह साहब जोगी जन के तहु अचन ए अमा जे सामू खिताब फरमाइन। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति आमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अल्लज़ी अरसल रसूलहु बिलहक़्क़ि बशीरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहु लहाफ़िज़ून। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन। व नहनु अला ज़ालिक लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन। वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। जेस ताईं हिन दुनिया जे जान में कुरान पढ़ण वारा ऐं पढ़ाइण वारा, कुरान मजीद ॿुधण वारा ऐं ॿुधाइण वारा,
ई आलिम ई तालिब ई हाफिज़ ई कारी ई मस्जिदूं ई मदरसा ई वाइज़ ई जलसा आन त कुरान भी आए त दुनिया जो जहान भी आए। पर जेकॾहिं क़ुरान पढ़ण वारा ऐं पढ़ाइण वारा, क़ुरान मजीद ॿुधण वारा ऐं ॿुधाइण वारा, ई आलिम ई तालिब ई हाफ़िज़ ई कारी ई मस्जिदूं ई मदरसा ई वाइज़ ई जलसा ख़तमु थी विया त पोइ क़ुरान बि हलियो ईंदो त दुनिया जो जहान बि ख़तमु थी। छो त दुनिया में सिर्फ़ु टे शयूं आहिनि, हिकु ख़ालिक, ॿियो मख़लूक, टी अहिड़ी शइ आहे जेका न ख़ालिक आहे न मख़लूक आहे। ज़ालिकुम अल्लाहु रब्बुकुम ला इलाहा इल्ला हुवा ख़ालिक़ु कुल्लि शै। ए इंसानो, तव्हांजो रब, तव्हांजो मालिक, तव्हांजो ख़ालिक सिर्फ़ु अल्लाह आहे। बाक़ी हर शइ मख़लूक आहे। आसमान मख़लूक, ज़मीन मख़लूक, जन्नत मखलूक, जहन्नम मखलूक, इंसान मखलूक, मलाइका मखलूक, 1,24,000 अंबिया रसूल भी मखलूक। पर आमिना जो लाल हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी मखलूक का ख़ालिक सिर्फ़ अल्लाह। टी अहिड़ी शइ आहे जेका न ख़ालिक आहे न मखलूक आहे। वो अल्लाह जो कुरान आहे जेको न ख़ालिक आहे न मखलूक आहे, बल्कि ही कुरान अल्लाह जी सिफ़त है, अल्लाह जो कलाम आहे। अल्लाह हुयो, अल्लाह आहे, अल्लाह रहंदो। कुरान भी हुयो, कुरान आहे ऐं कुरान क़यामत ताईं बाक़ी रहंदो। उहो भी उसूल आहे त जंहिं शइ जी निस्बत अल्लाह ॾे थींदी आहे, अल्लाह उन जी हिफ़ाज़त कंदो। जीअं बैतुल्लाह माना अल्लाह जो घर। ॿुधायो रब पंहिंजे घर जी हिफ़ाज़त कई आहे न। अबरा बादशाह हाथियुनि जो लश्कर काए आयो बैतुल्लाह खे ढाहण जे लाइ। मिना ऐं मुज़दलिफ़े जे विच में हिकिड़ी वादी आहे मुहस्सब, इते अची अबरा जो लश्कर बीठो। जनाब ख्वाजा अब्दुल मुतलिब जा उठ पिया चढ़नि। अबरा जे फ़ौज ने उन्हनि उठनि खे ॿधो। अबरा बादशाह हुकुम कयो त जेको बैतुल्लाह जो मुतवली आहे उहो मूंसां ॻाल्हाए। उन वक़्त में बैतुल्लाह जो मुतवली ख़िदमतगार साईं जो ॾाढो ख्वाजा अब्दुल मुतलिब हुयो। वॾो कदावर, हसीन ऐं जमील, रोब ताब वारो माण्हू हो। रिवायत में अचे थो जॾहिं अब्दुल मुतलिब अबरा जे साम्हूं आयो त हुन ते एॾो रोब थी वियो जो इस्तक़बाल में उथी बीठो। अबरा बादशाह ख्वाजा अब्दुल मुतलिब के चयो, जनाब असांजो मक़सद मक्के जे माण्हुनि सां जहिड़ो न आहे। मक्के जे अवाम सां असांजी दुश्मनी न आहे। असांजो जहिड़ो आहे बैतुल्लाह सां। बस बैतुल्लाह खे ड्राए असां हलिया वेंदासीं। जेको रुकावट बणिबो उन्हनि खे मारींदासीं। बस ख्वाजा अब्दुल मुतलिब फरमायो, जनाब तुंहिंजे फ़ौजनि मुंहिंजा उठ ॿधा आहिनि, महिरबानी कयो असांखे पंहिंजा उठ वापसि कयो। अबरा बादशाह हैरान थी वियो, ही बैतुल्लाह जो मुतवली, इनखे बैतुल्लाह जो फ़िक्र न आहे, इनखे उठनि जो फ़िक्र आहे। उन वक़्त में जनाब हज़रत ख्वाजा अब्दुल मुतलिब अबरा बादशाह के जेके लफ़्ज़ चया हुए सोन जे पाणी जे लिखण जे क़ाबिल आहिनि। ख्वाजा अब्दुल मुतलिब फरमायो, जनाब इन्हनि उठनि जो मालिक मां, तंहिंजे करे मुंहिंजी ज़िम्मेवारी आहे त मां पंहिंजे उठनि खे छॾायां। बाक़ी हिन बैतुल्लाह जो मालिक मां न आहियां, बैतुल्लाह जो मालिक असांजो अल्लाह। रब पंहिंजे घर जी हिफ़ाज़त पाण कंदो।
ॿुधायो मुसलमानों, अल्लाह पंहिंजे घर जी हिफ़ाज़त कई या न कई? फरमाई अलम तर कैफ़ फ़अल रब्बुक बिअस्हाबिल फ़ील अलम यजअल कैदहुम फ़ी तज़लील व अरसल अलैहिम तैरन अबाबील तरमीहिम बिहिजारतिम मिन सिज्जील। समझो सुभान अल्लाह। फरमाई जना अबरा बादशाह हाथन जो लश्कर काए आयो बैतुल्ला के ढाण जे लाइ। फरमाई पोइ उन जे मुक़ाबले जे लाइ मां रब पाण हेठि लही कोन आयुसि। का फरिश्तनि जी तरबियत याफ़्ता फ़ौज उन जे मुक़ाबले में न आई। या अल्लाह भला कहिड़ो तुंहिंजो लश्कर हो? अल्लाह से फरमायो वमा यालमु जुनूद रब्बिक इल्ला हू। मां रब जा केतिरा ई लश्कर अथव, हज़ारे मुंहिंजूं फ़ौजूं आहिनि। आसमान मुंहिंजो लश्कर, ज़मीन मुंहिंजो लश्कर, हवा मुंहिंजो लश्कर, बारिश मुंहिंजो लश्कर, पखी मुंहिंजो लश्कर, कीलियूं माकूड़ा भी मुंहिंजी फ़ौज अथव, मच्छर भी मुंहिंजी फ़ौज अथव। वमा यालमु जुनूद रब्बिक इल्ला हू। रब फरमायो मुंहिंजे लश्करनि जो तव्हांखे कोई पतो कोन्हे, मां पंहिंजी फ़ौज खे पाण थो ॼाणां। हज़ारे मुंहिंजे फ़ौजनि जा क़िस्म आहिनि। वअरसल अलैहिम तैरन अबाबील। उन हाथनि वारी लश्कर जे मुक़ाबले जे लाइ रब जे तरफ़ों जेका फ़ौज आई, क़ुरान थो फरमाए नंढड़ा पखी आ, झिरकी जेतिरा। या अल्लाह भला उन्हनि वटि गोरी मीज़ाइल हुयो या उन्हनि वटि एटम बम हुया? फरमाई न तरमीहिम बिहिजारतिम मिन सिज्जील। दाल जे चङे जेतिरियूं नंढड़ियूं पथरियूं खणी आया, ॿ चंबनि में हिकिड़ी चोंब में। उहे पथरियूं जो उन्हनि पखियुनि उछलायूं, हिकिड़ी भी पथरी गुस्से कान पई। जंहिं फ़ौजीअ खे लॻे पई उन फ़ौजी जे मथे खां क्रॉस करे, हाथीअ खे क्रॉस करे वञी ज़मीन में पई सुराख करे, उन ई वक़्त में वो फ़ौजी वो हाथी फाटी ज़रा ज़रा बणिजी पियो वञे। फजालहुम कास्फिम माकूल। रब फरमायो मां ईअं करे छॾियो मान जीअं ओलग गांव। ॿुधायो रब पंहिंजे घर जी हिफ़ाज़त कई या न कई? रसूलुल्लाह माना अल्लाह जो रसूल। जीअं बैतुल्ला जी रब हिफ़ाज़त कई, ईअं पंहिंजे रसूल जी भी अल्लाह हिफ़ाज़त कई। मक्के जे वॾेरनि सरदारनि फ़ैसिलो कयो त मुहम्मद खे न छॾींदासीं। रात जी वक़्त में बैत नबूवत जे ॿाहिरां अची घेरो कयूं तलवारुनि सां। अल्लाह से फरमा मुंहिंजा महबूब ॿाहिरि निकिर। या अल्लाह मां किथों निकिरां? गिराट जेतिरी भी जाइ ख़ाली न आहे। रब फरमायो मां रब जो तोसां गॾु आहियां। पत्थरनि जी मुठ्ठू छुला। वमा रमैत इज़ रमैत वलाकिन्नल्लाह रमा। पत्थरनि जी मुठ्ठू छुलाइण तुंहिंजो कमु आहे। इन्हनि पत्थरनि खे तराई करे तुंहिंजे दुश्मननि जी अखियुनि खे अंधो बनाए तुंहिंजे वार जी हिफ़ाज़त करो मुंहिंजो कमु आहे। ॿुधायो अल्लाह पंहिंजे रसूल जी हिफ़ाज़त कई या न कई? वलीउल्लाह माना अल्लाह जो दोस्त। वलीअ जी निस्बत भी अल्लाह ॾे।
जिया बैतुल्लाह जी रब हिफाजत कया जिया रसूलुल्लाह जी रब हिफाजत कया ये मुसलमानों अल्लाह पंहिंजे दोस्तन जी भी हिफाजत कंदो था। आत्मा तो की कुरान मजीद जी रोशनी में रब जे दोस्तन जो हिकिड़ो वाक़ियो ॿुधाया। दकियानूस हिकिड़ो ज़ालिम बादशाह हुयो। हिकिड़े पासे ना बुत भी आरियई ॿिए पासे ना बाहि जो मच ॿारायई। पूरे मुल्क में ऐलान कई जेको हिन बुत जो सजदो कंदो ऐं मुंहिंजो सजदो कंदो नौकरी उनखे मिलंदी, सरकारी डिग्री उनखे मिलंदी, वज़ारत उनखे मिलंदी, उहदा उनखे मिलंदा, ठीका उनखे मिलंदा। वो सरकार जो मुकर्रब माण्हू हूंदो जेको मुंहिंजो ऐं मुंहिंजे बुत जो सजदो न कंदो उनखे जहिड़े बाहि में जलाईंदुसि। ऐं यादि रखो मुसलमानो, इन्न लिकुल्लि फिरऔन मूसा, जिथे बातिल फिरौन जी सूरत में ईंदो उते हक़ हज़रत मूसा जी सूरत में ईंदो। बातिल निमरूद जी सूरत में ईंदो तो हक़ हज़रत इब्राहिम जी सूरत में ईंदो। बातिल अबू जहल अबू लहब उतबे ऐं शेबे जी सूरत में ईंदो तो हक़ मोहम्मद मुस्तफ़ा जी सूरत में ईंदो। बातिल जी कर बिदअत राफ़िज़ियत कादियानियत सरमाएदाराना निजाम जे सूरत में साम्हूं ईंदो तो हक़ उलमा देवबंद जमियत उलमा इस्लाम जी सूरत में साम्हूं ईंदो। नारा तकबीर, हक़ उलमा देवबंद जमियत उलमा इस्लाम, नारा तकबीर। सब वडेरन नवाबन सरदारन खानन चौधरीन सब बादशाह जो भी सजदो कयो, बुत जो भी सजदो कयूं। पर कुरान तो फमा इन्नहुम फित्यतुन आमनू बिरब्बिहिम वज़िदनाहुम हुदा। उते चंद नौजवान, फित्यतुन माना चंद नौजवान, 4 या 5 या 6 वध में वध 7 नौजवान भी रहा। रब फरमाओ न नौजवान रब सां वाइदो कयो, आमनू बिरब्बिहिम, या अल्लाह असां तुते ईमान आंदो आ, पंहिंजी जान कुर्बान कंदासीं, बाहि में जलण बर्दाश्त कंदासीं, पर न बादशाह जो सजदो कंदासीं न बुत जो सजदो कंदासीं। वरबतना अला कुलूबिहिम, बाबा जेको मैदान में ईंदो आहे नी त पोइ वरी उनजे दिलि खे मज़बूत केरु कंदो? तव्हां रुगो मैदान में अचो, मदद मां कंदुसि। इज़ क़ामू, कुरान तो फरमा बीठा सब नवाब सरदार खान सजदा पिया कल परो 7 नौजवान बीठा। बादशाह चन मुंहिंजो सजदो चुनता कयो, बुत जो सजदो चुनता कयो, सीटा बीठा हो तो उन नौजवानन जवाब में चयो फ़क़ालू रब्बुना व रब्बुस समावाति वल अर्ज़। बादशाह तू भी असांजो रब नहीं, तुहारो बुत भी असांजो रब नाहे, असांजो रब आहे जेको आसमाननि जो भी रब त ज़मीन जो भी रब। लन नदउअ मिन दूनिही इलाहा, असां अल्लाह खां सवा ॿिए खां कोन घुरंदासीं, अल्लाह खां सवा ॿिए जी आॾो कोन झुकंदासीं, अल्लाह खां सवा ॿिए जो सजदो ऐं रुकू कोन कंदासीं। मथे खां वठी पेरनि ताईं असांखे गबा गबा करे छॾ, पर हीअ इज़त वारी गर्दन झुकाए बि त सिर्फ़ु रब जे आॾो झुकाए। ऐं मुसलमान हिनखे में गांव खाईंदी आहे त कंधो हेठि कंदी आहे, घोड़ो दाणो खाईंदो आहे त कंधो हेठि कंदो आहे। शींहं जहिड़ो ताक़तवर जानवर जंहिंमहिल शिकार खाईंदो त उहो बि कंधो हेठि कंदो, पर जंहिंमहिल हज़रत इंसान जो वारो आयो रब फरमाओ इंसान मां रब तोखे 2 फुटनि जेतिरा हथ थू ॾियां, तू हीअ पंहिंजी इज़त वारी गर्दन रोज़ी जे आॾो न झुका, रज़ाक जे आॾो झुका। इन जे करे हर निमाज़ में सजदो आहे,
फजर जी नमाज में सजदो, असर जी नमाज में सजदो, मगरिब जी नमाज में सजदो, इशा जी नमाज में सजदो, पर हिकड़ी नमाज है जंहिंमें सजदे जी इजाजत ना है। कहिड़ी नमाज? जनाज़े जी सजदे जी इजाजत ना है। कंजो भी जनाजो हुजे, का मौलवी पीर फकीर वली जो जनाजो हुजे, छो न इमाम अबू हनीफा, इमाम मालिक, इमाम शाफी, इमाम अहमद बिन हंबल जो जनाजो हुजे, छो न हजरत अबू बकर सिद्दीक, हजरत उमर फारूक, हजरत उस्मान जुन्नूरैन, अली उल मुर्तजा, सोने हसन हुसैन जो जनाजो हुजे, छो न मुझे महबूब सुभानी हजरत अब्दुल कादिर जीलानी जो जनाजो हुजे, पर सजदे जी इजाजत ना है। मुसलमानों कुछ सोचो तो सही, जॾहिं जनाजो 3 फुट जमीन का मथे पियो आ, उन वक्त में सजदे जी इजाजत ना है। हाणे जनाजो 3 गज जमीन जे अंदर दफन करायासीं, हाणे सजदे जी कंहिं इजाजत ॾिनी आहे? वांगिया था चवन त असांजा 83 करोड़ आला, घणा 83 करोड़ आला, माना जेतिरा वांगिया एतिरा आला। कानपुर जो वांगियो सखर वेंदो आहे नी कपिड़ो वठण जे लाइ, त अलाह पाण सां गॾु खई वेंदो, हर कंहिं सां पंहिंजो अलाह गॾु आहे। पर असां मुस्लमाननि बि घटायो कोन। लय जी पूजा मुस्लमान पियो करे, लाणीअ जी पूजा मुस्लमान पियो करे, खबर जी पूजा मुसलमान पियो करे, पिपर जी पूजा मुसलमान पियो करे, कब्र जी पूजा मुसलमान पियो करे, पीर जी पूजा मुसलमान पियो करे, सरदार जी पूजा मुसलमान पियो करे, घोड़े जी पूजा मुसलमान पियो करे। बिच्छा टंडो आदम रोड ते उते हिकिड़ी दरगाह अथव पीर बग्गा शेर, सभिनी खे ख़बर आहे तो बग्गो गॾो बीमार घुमंदो, वो गड्ढा जो मरियो तो न थे कब्र ठायूं, उन कब्र जो नालो पीर बग्गा शेर। असांजे मेरापुर में ठरियाई मेरापुर रोड ते पीर वयल शाह वयो, जेको कब्र जेतिरो मरियो उनखे पूरो उन जे मथो कब्र ठही वई, दरगाह ठही वई पीर वयल शाह। पंजाब में कांवा वाली सरकार कांव जी कब्र जी पूजा, खैरपुर में शादी शहीद रोड सा पीर कोको कोके जी कब्र, वरी भरसा पीर चिमटली शाह, चिमटली जैसे चिमटो जैसा ये हुक्के में टांडो विझंदा, को पीर जो को चिमटो हुयो, न चिमटे के पूरे करो न ते दरगाह ठही वई पीर चिमटली शाह। आहे छा ये मुसलमाननि जो मुल्क या वांगनि जो मुल्क? वांगन की असां दावत था ॾियूं, तौहीद जी कलमे जी, चवनि था तव्हां असां में फ़र्क़ु कहिड़ो आहे? असां बुतनि जी पूजा कंदा आहियूं, तव्हां कब्रुनि जी पूजा कंदा हो। असां पीरनि ऐं बुज़ुर्गनि जूं तस्वीरूं ठाहे उन्हनि जी पूजा कंदा आहियूं, तव्हां पीरनि खे पूरे करे उन्हनि जी पूजा कंदा हो। असां मंदरनि जी सेवा कयूं, तव्हां दरगाहुनि जी सेवा कयो। असां मंदरनि में बासूं बासूं, तव्हां दरगाहुनि ते बासूं बासियो। असां मंदरनि में मायूं वठी वञूं, तव्हां दरगाहुनि ते मायूं वठी वञो। असां बुतनि जा सजदा कयूं, तव्हां कब्रुनि जा सजदा कयो। तव्हां ही असां में फ़र्क़ु कहिड़ो आहे? ऐं हिते हिकिड़ो पीर बरी आहे, उनजो सॼो ख़र्च घोटकी जे वांगे कयो आहे या पीर बरी लाल, न त वांगनि जो छा वञे असांजे बुज़ुर्ग। वो सरदार नादर खान मक्सी मस्जिद ठहराई ज़मीन थी, पोइ भरसां को बिदती हुयो, उन वञी सरदार साहब खे चयो त साईं मुंहिंजे पाड़े में तव्हां मस्जिद ठहराई आहे, सो मूंखे हुनजी चाबी ॾियो, मां बांग सलात चवंदुसि, मस्जिद जी बुहारी ॾींदुसि, आबाद कंदुसि। सरदार बि सियासी माण्हू, इन्हनि सरदारनि जो कोई मज़हब कोन अथव, मतां तव्हां सम्झो त की पंहिंजी जमात जा, इन्हनि जो मज़हब इश्कुरू कोको, जिथे हणो उते फिट। असां वटि ईंदा चवंदा अस्सलामु अलैकुम,
शियन वटि वेंदा चवंदा या अली मदद, बरेल वटि वेंदा चवंदा हक़ दस्तगीर, सूफिन वटि वेंदा चवंदा हक़ मौजूद, वांगल वटि वेंदा चवंदा राम राम। माना इन्हनि जो मक़सद वोट आहे, पैसो इन्हनि जो मज़हब आहे। ये ला दीन, ये सेक्युलर ऐं लिबरल छा के चयो, माना ला दीन ला मज़हब, जेके भी आहिनि ये ला दीन आहिनि, हिकिड़ो त हिननि जो दीन न आहे। ला मज़हब को इन्हनि जो मज़हब न आहे। लिबरल ऐं सेक्युलर जो मतिलबु इहो आहे, पीपल्स पार्टी, नवाज़ लीग हुजे, काफ लीग हुजे, न्याज़ी हुकूमत हुजे, इहे ला दीन ला मज़हब आहे। इन्हनि जो न दीन आहे न मज़हब आहे। उन चवनि त मुंहिंजो मैनेजर अथव वांगियो, उन खां वञी चाबी वठ, मस्जिद जी तूं संभाल, पगार तोखे उहो ॾींदो। सो वांगे वटि आयो, चई बाबा सरदार मोकिलियो आहे, मां मस्जिद खे आबाद कंदुसि, चाबी ॾे। सो वांगे चयसि त तूं कहिड़े पीर जो मुरीद हुई? अंदाज़ो लॻो त वांगियो थो पुछा, इहा ग़ुलाम रसूल जो पुटु मूंखे ॻाल्हि पियो करे, सची ॻाल्हि। सो हिन चयसि त मां साईं कंबर वारे साईं जो मुरीद आहियां। अच्छा, साईं हुसैन शाह जो? तो वो वांगियो तो सरदार दे फोन करे त साईं हिन मुल्ला ई असां में कोई फर्क कोन अथव, असां पुतन जी पूजा कंदा आहियूं, ही कब्रुनि जी पूजा कंदो आहे, असां बुज़ुर्गनि जूं तस्वीरूं ठाहे उन्हनि जी पूजा कंदा आहियूं, ही बुज़ुर्गनि खे पूरे करे उन्हनि जी पूजा कंदासीं, असां मंदर में बासूं खणी वेंदा आहियूं, ही दरगाहुनि ते बासूं खणी वेंदा अथई, असां पुतनि खे ॾुख सुख में सॾींदा आहियूं, ही पीरनि खे ॾुख सुख में सॾींदा अथई, असां में ऐं हिन में कोई फ़र्क़ु कोन अथई। तोखे जेकर मस्जिद आबाद कराइणी आहे त ॿेर वारे जे मुरीद खे मुवहिद मुस्लमान खे ॾे, बाक़ी ही त असांजो। ही वांगियो थो चवे त हिन मुल्ला ई असां में को फ़र्क़ु कोन्हे। असांजे कंजारे में हिकिड़ो मुस्लमान आहे, मुस्लमान छा चइजेसि, दुकान ते वांगे जे दुकान ते चई या अली मदद, त वांगे पादर लाइ अचे वतुसि, अरे अली मां, अली पाक हस्ती पाक नालो, तू मूंखे तो चई या अली मदद, मां अली आहियां। या अली मदद जी माना ए अली तू मुंहिंजी मदद कर, त हुन सम्झो त शायदि मूंखे तो चवे। पादर लाइ अचे, वांगे उनखे वरितो त ही बेअदब आहे, गुस्ताख आहे, मूंखे तो चए त अली तू मुंहिंजी मदद कर। हाणे मां तव्हां खां पुछां थो, इहो मुस्लमान मुस्लमाननि खे लॼाए पियो आहे, इन को मुस्लमान न सॾाए त भलो। सो जो अज़म कयो, जलसन जो मक़सद पहिरें नंबर ते इहो आहे त पंहिंजो अक़ीदो सही बनाए। बहरहाल उहे नौजवान अची हिकिड़ी गार में वेठा, पाण में मशवरो कयूं त हाणे छा कजे, सजदो कयूं बादशाह जो, मजबूरी आहे न त माराईंदो। आख़िर सभिनी फ़ैसिलो कयो त मरण क़बूल आहे, बाहि में सड़ण क़बूल आहे, अबो अम्मा छॾींदासीं पर न बादशाह जो सजदो कंदासीं, न पुत जो सजदो कंदासीं। कुरान तो फरमाए मशवरो करे सुम्ही पिया, फज़रबना अला आज़ानिहिम, अल्लाह जो पंहिंजे दोस्तनि सां एॾो प्यार आहे, एतिरो अम्मा जो पंहिंजे बच्चनि सां प्यार न आहे। कुरान तो फरमाए जीअं अम्मा पंहिंजे बच्चे खे कननि ते थपकी हणी करे आराम कराईंदी आहे, अल्लाह से फरमायो फज़रबना अला आज़ानिहिम, मां अल्लाह ताला पंहिंजे कुदरत जे हथनि जी थपकी उन्हनि जे कननि ते हणी करे उन्हनि खे आराम करायो। रब तो फरमा मां उन्हनि खे निंड कराई, या अल्लाह भला केतिरो वक़्तु उन्हनि खे निंड अची वई, हिकिड़ी राति हिकिड़ो ॾींहुं, हफ़्तो या महीनो, साल या 2 साल, फरमाई न वलबिसू फी कफ़िहिम 300 सिनीन वज़दादू 9। रब फरमा मां पंहिंजे दोस्तनि खे निंड ॾेई छॾियमि पर 309 साल, 309 साल मुंहिंजे दोस्तनि खे बुख बि कान लॻी, 309 साल मुंहिंजे दोस्तनि खे उञ बि न लॻी,
309 साल मुझे दोस्तन जा कपड़ा भी मेरा कोन थिया 309 साल मुझे दोस्तन जा वार भी वड़ा कोन थिया 309 साल मुझे दोस्तन जा न भी वड़ा कोन थिया वनुक़ल्लिबुहुम ज़ातल यमीन वज़ात शिमाल रब फरमा 309 साल मां रब उन्हनि जे पासनि खे बि तब्दील कंदो रहे सो करमल सॼे पासे सुता पिया करमल खॿे पासे सुता पिया ॿुधायो रब पंहिंजे दोस्तनि जी हिफ़ाज़त कई या न कई कलामुल्लाह कलामुल्लाह माना कंहिंजो कलाम अल्लाह जो जियां बैतुल्लाह जी रब हिफ़ाज़त कई आ जियां रसूलुल्लाह जी रब हिफ़ाज़त कई आ जियां पंहिंजे दोस्तनि जी रब हिफ़ाज़त कई आ ईअं क़यामत जे दीवार ताईं पंहिंजे कलाम जी हिफ़ाज़त भी रब पाण कंदो अल्लाह ताला फरमायो इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून रब फरमायो खजानो असां जो आ ई खजानो कांजो इन्ना ही खजानो असां जो आ ताजे करे असां पंहिंजे खजाने जी हिफ़ाज़त पाण कंदासीं या अल्लाह ज़रदारी पंहिंजे खजाने जी हिफ़ाज़त दुबई पियो करे नवाज शरीफ पंहिंजे खजाने जी हिफ़ाज़त बरतानिया पियो करे इमरान पंहिंजे खजाने जी हिफ़ाज़त लोही कोटन में मज़बूत किलनि में लोह जे अलमारिन में पियो करे भलाई तुंहिंजो कीमती खजानो इन जी हिफ़ाज़त किथे थींदी लोही कोटन में मज़बूत किलनि में पुलिस ऐं फौज जे परे में रब फमन नबल हुआ आयातुन बय्यिनातुन फी सुदूरिल लज़ीना ऊतुल इल्म अल्लाह से फरमायो असां पंहिंजे खजाने जी हिफ़ाज़त कई आ आलिमन ऐं हाफ़िज़न जे सीननि में ई खजानो किथे आ आलिमन ऐं हाफ़िज़न जे सीननि में इन जी हिफ़ाज़त है कल टियों ॾींहुं हिकिड़ो बिरो हुयो हेॾा ई दोदापुर जेकमबाद जे पासे ॾे 7 सालनि जो बच्चो हुयो जंहिं 83 पारा क़ुरान जा यादि मां तव्हां खां पुछां थो जेकॾहिं ज़रदारी जो खजानो कंहिं कमरे में महफ़ूज़ हुजे ऐं हुन कमरे खे केरु खाट हाणे ज़रदारी छॾींदो नवाज शरीफ जो खजानो जेकॾहिं कंहिं किले में हुजे ऐं हुन किले जे पत्थर खे केरु कढे नवाज शरीफ छॾींदो इमरान जो खजानो कंहिं जाइ ते महफ़ूज़ हुजे ऐं हुन जे पहरेदार चौकीदार पुलिस वारे खे केरु मारे इमरान छॾींदो न रब फरमायो मुंहिंजो खजानो हिननि आलिमनि ऐं हाफ़िज़नि जे सीननि में महफ़ूज़ आ जेको हिननि खे खाट हणण जी कोशिश कंदो फरमाई मां रब न छॾींदोसां हिन खजाने जी तरफ़ हिफ़ाज़त कई आ इन कुरान जी रब हिफ़ाज़त कई आहे न पर जेको कुरान जो पैगाम उम्मत ताईं पहुचाईंदो कुरान मजीद यादि कंदो कुरान जो इल्म पढ़ंदो कुरान जी दावत ॾींदो उन जी भी अल्लाह हिफ़ाज़त कई आहे रब पाण कुरान मजीद में फरमायो या अय्युहर रसूल बल्लिग मा उन्ज़िल इलैक मिर रब्बिका व इल्लम तफ़अल फमा बल्लगत रिसालत वल्लाहु यासिमुका मिनन नास रब फरमा मुंहिंजा महबूब हिन कुरान जी हिफ़ाज़त तमां रब कई आहे पर जेकर तूं हिन कुरान जो पैगाम उम्मत ताईं पहुचाईंदे तुंहिंजी हिफ़ाज़त भी मां रब पाण कंदुसि जेको आलिम जेको हाफ़िज़ ऐं कारी हिन कुरान जो प्रोग्राम उम्मत ताईं पहुचाईंदो उन्हनि जी भी रब हिफ़ाज़त इन्न वली अल्लाहुल्लज़ी नज़्ज़लल किताब व हुवा यतवल्ला सालिहीन इन्हनि आलिमनि ऐं तालिबनि जो सरपरस्त ऐं ज़िम्मेवार रब अथव महाराजा चवनि था असांजो सरदार खानगढ़ जो आहे सरपरस्त असांजो आहे
गबोला था चवनि था असांजो सरदार फलाणो आहे, सरपरस्त ऐं ज़िम्मेवार फलाणो आहे। चांडिया था चवनि था असांजो सरदार ऐं सरपरस्त सरदार ख़ान आहे। मक्सी था चवनि था असांजो सरदार ऐं सरपरस्त नादर ख़ान मक्सी आहे। पर हिननि आलिमनि ऐं तालिबनि जो नारो अथव वहुव यतवल्ला सालिहीन, हिननि जो सरपरस्त ऐं ज़िम्मेवार रब अथव। अॼु वाइदो कयो त पंहिंजे बच्चनि खे क़ुर पढ़ाईंदासीं, इज़त क़ुर में। ऐं हिन वक़्तु झेड़ो जेको आहे न उहो स्कूल ऐं मदरसे जो ऐं इहा ख़तरनाक जंग, हथियारनि में यहूदिन ईसाइन शिकिस्त खाधी। तव्हांखे ख़बर आहे ट्रम्प ख़ुदि बयानु ॾिनो आहे त दुनिया में सभ खां वधीक ताक़तवर मुनज़्ज़म सब खां वधीक कुवत जेकॾहिं आहे दुनिया में त हिननि मौलवियुनि खे आहे, अफ़गानिस्तान जे तालिबान खे, जो 48 मुल्क असां हिकिड़े पासे ॾे खरबे डॉलर असांजा विया, जहाज़ असांजा बर्बाद थी विया, टैंकूं असांजूं बर्बाद थी वियूं, हज़ारे फौजी असांजा मरी विया जिन ते असां करोड़े डॉलर ख़र्च कयो हो। पर हिननि मौलवियुनि जे वार खे बि लोॾो न आयो। बाबा शिकिस्त खाधऊं या न खाधऊं? ऐं इंशाअल्लाह अफ़गानिस्तान में यहूदिन मुल्लनि जे हथां शिकिस्त खाधी आहे त हिते यहूदिन ऐं कादियाननि जा एजेंट पाकिस्तान में बि हिननि मुल्लनि जे हथां ज़लील थी। नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम मुस्तकबिल का हुक्मरान, नारे तकबीर। तव्हांखे ख़बर आहे जॾहिं अंग्रेज़ हिन बरे सगीर में आयो पाक हिंद में 50 साल ताईं हुकूमत न पियो करे सघे, 100 साल हिन मुल्क में रहियो पर मुसलमाननि ते हुकूमत न पियो करे सघे। मुसलमान सरापा मुक़ाबले में आहे। पोइ आख़िर मजबूर थियो, पोइ लॉर्ड मैकालो आयो बरतानिया खां, वॾो होशियार हुयो, सॼे हिन बरे सगीर जो दौरो कई, नवाबनि सरदारनि खां सां मिलियो त छा ॻाल्हि आहे जो मुसलमान असांजी हुकूमत मञनि नथा। त हितों जे नवाबनि ऐं सरदारनि ख़ाननि जिन खे अंग्रेज़ जागीरूं ॾेई हो, उन्हनि उन लॉर्ड मैकाले खे चयो त जेसिताईं हिन मुल्क में क़ुर जी तालीम हूंदी, आसमानी तालीम हूंदी, मोहम्मद मुस्तफ़ा जी तालीम हूंदी, तव्हां मुसलमाननि खे शिकिस्त न ॾेई सघंदव। लॉर्ड मैकाले स्कूल खोलियो, न त पाराई डॉक्टर इंजीनियर प्रोफेसर आलिम मुफ्ती सब मदरसनि में हूंदा, स्कूल कोन आहे। पोइ स्कूल बेईमान खोलियो, क़ुर जी तालीम खे अलॻि करे छॾियो, अंग्रेज़ी तालीम अलॻि थी वई। उन लॉर्ड मैकाले ऐलान कयो जेको हिन स्कूल में पढ़ंदो नौकरी उनखे मिलंदी, सरकारी डिग्री उनखे मिलंदी, फौज में उहो भर्ती थींदो, वॾा उहिदा उनखे मिलंदा, पैसा उनखे मिलंदा, अंग्रेज सरकार वटि इज़त उनजी थींदी, सर जो लक़ब उनखे मिलंदो, ऐं रंग ऐं नस्ल जे लिहाज़ सां उहो हिंदुस्तानी हूंदो, पर उनजो ज़हन ऐं सोच इंग्लिस्तानी हूंदी। लॉर्ड मैकाले वञी बरतानिया में ऐलान कयो त मां निसाब तालीम पाकिस्तान हिंदुस्तान उन्हनि हिंदुनि ऐं मुसलमाननि खे जेको निसाब तालीम ॾेई आयो आहे, जेकर असांजे स्कूलनि में इहे ईंदा, भली असां बरतानिया में वेठा हूंदासीं, हुकूमत असांजी हूंदी। ऐं मां तव्हां खां पुछां थो, हिन वक़्तु हुकूमत उन्हनि जी आहे या न? मौलाना नानोतवी रहमतुल्लाह अलैहि दारू जे वण जे हेठां दारुल उलूम देवबंद जो बुनियाद रखियो। मौलाना ऐलान फरमायो त जेको हिन मदरसे में पढ़ंदो उहो रंग ऐं नस्ल जे लिहाज़ सां हिंदुस्तानी हूंदो, पर उनजो ज़हन ऐं सोच अरबस्तानी हूंदी। इतों खां वठी स्कूल ऐं मदरसे जो झगड़ो शुरू थियो आहे। वडेरनि जा पुट, नवाबनि जा पुट, सरदारनि जा पुट, ख़ाननि जा पुट, चौधरियुनि जा पुट, ताजरनि ऐं वापारियुनि जा पुट
डॉक्टरनि ऐं प्रोफेसरनि जा पुट सभु स्कूलनि में हलिया विया, ग़रीबनि जा पुट, मिसकीननि जा पुट, हारिनि ऐं मज़दूरनि जा बच्चा, यतीम बच्चा असांजे मदरसे में आया। इहो उन वक़्त खां वठी जंग हले थी पई ऐं इहा ख़तरनाक जंग आहे, कुफ्र ऐं इस्लाम जी सर्द जंग हले थी ऐं इन जंग में काफ़िर ग़ालिब आहे। मां तव्हां खां पुछां थो, खानपुर जे हाई स्कूल में शागिर्द घणा या मौलवी शरीफ जे मदरसे में शागिर्द घणा? हाई स्कूल में शागिर्द घणा आनी आहे न? हालांकि असां त सभु कुछ मुफ्त में पढ़ायो, मुफ्त में तालीम, मुफ्त में लटा कपड़ा, मुफ्त में दवा दरमल, मुफ्त में रहाश, मुफ्त में किताब, मुफ्त में। पोइ बि असांजे मदरसे में 50-60 तालिब होते हाई स्कूल में 2500। मिडिल स्कूल तंहिंखां अलावा प्राइमरी स्कूल तंहिंखां अलावा गर्ल्स स्कूल तंहिंखां अलावा। हाणे मां तव्हां खां पुछां थो, इहा जेका जंग हले पई आहे ख़तरनाक जंग आहे या न? मौलाना गुल नसीब ॻाल्हि पियो करे त असां सेनेट में 2 मौलवी हुआसीं। पोइ जॾहिं बि सेनेट जो इजलास थिए त कॾहिं हू तिलावत कंदो, कॾहिं मां कंदोसि। एक दफ़े असां 2 मौलवी कोन हुआसीं। हाणे तिलावत केरु करे? पोइ रहमान मलक खे चऊं त तिलावत तूं कर। 3 दफ़ा कुल अल्लाह पढ़े, उनखे कुल अल्लाह न आहे। वरी एतिज़ाज़ खे चयूं, इहो जेको कानूनदान पाण खे सम्झंदो आहे त असां पढ़ियल आहियूं, ई मौलवी जाहिल आहिनि। चयूंसि भला तूं तिलावत कर, उनखे बि कुल अल्लाह न आहे। मौलाना गुल नसीब ॻाल्हि पियो करे त असेंबली में जेके मेंबर वेठा आहिनि सवाइ मौलवियुनि जे कंहिंखे बिस्मिल्लाह नथी अचे। मुंहिंजी चैलेंज आहे, हाणे मां तव्हां खां पुछां थो, जंहिंखे कुल अल्लाह न अचे, जंहिंखे बिस्मिल्लाह न अचे, इहे मदरसनि जा सॼण थींदा? भली पीपी छो न हुजे, लीग छो न हुजे, न्याज़ी हुकूमत जी सभु मदरसनि जा वॾे में वॾा दुश्मन आहिनि। माइन जो मार्च निकितो 8 मार्च ते हुयो नी माइन जो। इन में सभी गॾु आहे उन्हनि सां, इन जूं मायूं उन्हनि सां गॾियूं, बिलाल भुट्टो गॾु उन्हनि सां। मां तव्हां खां पुछां थो त भला कहिड़ी शइ जी कमी आहे जेका औरत खे इस्लाम न ॾिनी? इस्लाम त मर्द खां वधीक हक़ औरत खे थो ॾे, आहे या न? नबी साईं वटि हिकिड़ो मुस्लमान आयो, चईंसि सभ खां वधीक हक़ ख़िदमत कंहिंजो आहे? नबी साईं फरमा उम्मक, मां जो। चईंसि सुम पोइ कंहिंजो? फरमा सुम उम्मक, पोइ बि मां जो। चईंसि सुम पोइ कंहिंजो? नबी साईं फरमा सुम उम्मक, पोइ बि मां जो। 3 दफ़ा हक़ ख़िदमत जो वधीक अम्मा जो आहे। 4थे दफ़े नबी साईं फरमा सुम अबाक, पीउ जो बि हक़ दे। हाणे मां तव्हां खां ॿुधां थो, मर्द जो हक़ वधीक या औरत जो? अल जन्नत ताता अक़दामिल उम्महात। नबी से फरमायो, जन्नत जे लाइ नमाज़ी लोगे तो त मूंखे जन्नत मिले, हाफिज़ कुरान मजीद तो पढ़े त मूंखे जन्नत मिले, वली इबादत तो करे मूंखे जन्नत मिले। उन जन्नत जे लाइ मुंहिंजे नबी फरमायो, उहा जन्नत माउ जे पेरनि जे हेठि हूंदव। तोखे भाइर बि आहिनि, भेनरूं बि आहिनि, भाइरनि जो तो ते कोई हक़ न आहे, पाण वञी कमाइनि, पर भेण बेवहे या उनजी शादी थियल न आहे, तुंहिंजे मथां लाज़िम आहे त भेण खे लटड़ा बि वठी ॾे, उनखे ख़र्च पखो बि ॾे, उनजी दवा दरमल बि करा। ॿुधायो भाइरनि खां वधीक भेण जो हक़ आहे या न? पुट बि तोखे हुजनि, न्याणियूं बि हुजनि, त न्याणियुनि जे हूंदे पुटनि सां वधीक प्यार न कर। मता न्याणियुनि खे ॾुख पहुचे, न्याणियुनि सां वधीक शफ़क़त रख। न्याणियुनि खे त ज़िंदा पूरो वेंदो हो क़ब्र में। क़ुरान तो फमवइज़ल मऊदत सुइलत, क़यामत जे ॾींहुं इहा न्याणी जेका ज़िंदा दफ़न कई वई, इन खां पुछा कई वेंदी कहिड़े ॾोह जे करे तोखे ज़िंदा पूरो हुयो। क़ुरान तो फरमा, जंहिं घर में न्याणी ॼमंदी हुई उन घर में इजलास थींदा हुआ, मीटिंगूं ऐं मशवरा थींदा हुआ। अयुमसिकुहु अला हुन, वॾेरा तुंहिंजो मशवरो छा आहे? रईस तुंहिंजो मशवरो छा आहे? चाचा तुंहिंजो मशवरो छा आहे? मामा तुंहिंजो मशवरो छा आहे?
हिन न्याणीअ खे छॾे ॾिजे पाले वॾो करे हिन जी शादी कराइजे अम यदसू फि तुराब या न्याणीअ खे ज़िंदा दफ़न करे छॾिजे क़ुरान तो फम सभु काफ़िर ईअं ई चवंदा हा त ज़िंदा दफ़न करे छॾियोसि हाणे जो हाणे पूरे छॾियोसि लाश बि कंहिंखे न ॾेखारियो पर वाह मोहम्मद तुंहिंजे इस्लाम तो कुर्बान नबी से फमा हनी अल्लकुम अला बनातिकुम ओ मुंहिंजा उम्मतियो माण्हू तव्हांखे पुटनि जी मुबारक ॾींदा पर मां मोहम्मद न्याणियुनि जी मुबारक थो ॾियां नबी से फरमा जंहिंखे टे न्याणियूं हूंदियूं टे भेनरूं अथसि टे न्याणियूं अथसि अल्लमहुन उन्हनि खे तालीम बि ॾिनई तालीम क़ुरान वारी क़ुरान जी तालीम न्याणियुनि खे ॾिनई अदब हुन उन्हनि खे अदब बि सेखारियईं न्याणी थोरी वॾड़ी थी अबे मां उनखे चयो त पुट हाणे तूं वॾड़ी थी वई आहे पंहिंजे मथिड़े ते पोती रख अम्मा हाणे तूं वॾड़ी थी वई आहे पंहिंजे सीने खे पंहिंजे उर खे ढक अम्मा हाणे तूं ओताक में न वञ अम्मा हाणे तूं घिटी में न वञ हाणे तूं घर में वेही रहो अदब हुन मुंहिंजे नबी फरमायो जंहिं पंहिंजे न्याणी खे अदब ऐं हया सेखारियो न्याणी वॾी थी हुनजी शादी करायई अल्लाह जे नबी फरमायो मां मोहम्मद सां जन्नत में ईअं गॾु हूंदो जीअं बहांगरू गॾु कहिड़ी शइ जी कमी क़ुरान त ईअं थो चए वलहुन्न मिस्लुल लज़ी अलैहिन्न बिल मारूफ जेतिरो तव्हांजो हक़ आहे ज़ालुनि जो बि ओतिरो हक़ अथव पाण गोश्त था खाओ त ज़ालुनि खे बि गोश्त खारायो ईअं न जो पाण वञी होटल ते कढ़ाई खाओ ऐं मायूं साग पली खाए पाण एसीअ में सुता पिया हुजो मायूं मच्छरनि में सुतियूं पयूं न इहो ज़ुल्म आहे मां तव्हां खां पुछां थो मायुनि जा लटा क़ीमती या असांजा लटा क़ीमती मां सम्झंदुसि त ही जेके बरोच आहिनि इन्हनि जा लटा क़ीमती न हूंदा सादा हूंदा पर हिकिड़े दोस्त ॿुधायो साईं असांजा बरोच का जेके मायुनि जा लटा आहिनि 15-15 20 हज़ार सिलाई आहे हाणे मां तव्हां खां पुछां थो त हिन जलसे में अहिड़ो को मर्द आहे जंहिं 15,000 जो वॻो पातो मायूं त 15-20 हज़ार जा वॻा थियूं पाइनि 50-50 हज़ार जो वॻो थियूं पाइनि अञा हिननि सां ज़ुल्म आहे कहिड़ो जो रोडनि ते निकितियूं पोइ मौलवी साहब वारी ॻाल्हि सही आहे त बसि हिननि सां ज़ुल्म इहो आहे ही थियूं चवनि त महीनो जुमे सां गॾु हुजो महीनो वरी रमूअ सां गॾु हुजो महीनो वरी खमीसे सां गॾु हुजो महीनो वरी जो ॿिए कंहिं सां आज़ादी इहे थियूं चाहिनि इस्लाम खां वधीक हिननि खे हक़ ॾिना कनि दुआ कयो अल्लाह रहम फरमाए ही था चवनि त जीअं असांजूं न्याणियूं आज़ादु आहिनि इन्हनि मुस्लमाननि जूं न्याणियूं बि आज़ादु मां तव्हां खां पुछां थो बिलावल खां भेनरूं इजाज़त वठंदियूं आहिनि त अदा असां हेॾे थी वञूं या पंहिंजे पीउ खां इजाज़त वठंदियूं आहिनि त बाबा असां हेॾे थी वञूं हू चवनि था त असांजूं भेनरूं इजाज़त नथियूं वठनि त तव्हांजूं छो इजाज़त वठनि बाबा इन्हनि मौलवियुनि जे रॻियुनि चिखुंडे कुझु तवजो ॾियो ये असां रड़ियूं चीखूं अजायूं नथा कयूं सुभाणे कानून पास थी वेंदो का न्याणी का भेण निकिरी वेंदी पीउ खे ज़रूरत न थींदी भाउ खे ज़रूरत न थींदी जो हुनखे रोके रोकींदो थाणे ते फोन कंदी पुलिस पहुची वेंदी पीउ खे जेल में विझे भाउरनि खे जेल में विझंदा तव्हां हिननि खे रोकियो छो जेकॾहिं तव्हां हिननि मौलवियुनि जे रड़ियुनि ते तवजो न कयो त अहिड़ा हालात थींदव सॼो अज़म कयो त इंशाअल्लाह असां पंहिंजनि बच्चनि खे मदरसे में छॾींदासीं पर हाणे मौलाना फज़ल रहमान साहब ऐलान कयो आहे त सिर्फ़ु मदरसनि में महदूद न रहो बल्कि हर मस्जिद के मदरसो बनायो हर मस्जिद में मदरसो हुजे हर मस्जिद में कुरान जो दर्स हुजे हर मस्जिद में हदीस जो दर्स हुजे हर मस्जिद में फ़िक़ह जो दर्स हुजे हर मस्जिद में फ़ज़ाइल आमाल जो दर्स हुजे छो त ही वॾेरो ही ज़मींदार ही ताजर ही वापारी ही डॉक्टर ही प्रोफेसर मदरसे में कोन ईंदो पर मस्जिद में मुसलमान ज़रूर ईंदो या न ताजे केरो अज़म कयो त हर मस्जिद में कुरान जो दर्स ॾींदासीं मुंड खां वठी पछाड़ीअ ताईं कुरान जो दर्स हुजे हदीस जो दर्स हुजे ॿुधायो हीअ जमायत सॼी आलम थी वेंदी की न 10 साल में आलम थी वेंदी इंशाअल्लाह
दर्स में असर आहे। मां मिठाणी में ख़त्म पढ़ाईंदो आहियां रमज़ान में, पोइ उते 20 ॾींहं दर्स ॾींदो आहे, पर पहिरीं लाउड ते दर्स ॾींदो हुउसि। उन दर्स जो एॾो असर थियो जो बरेली शिया पछाड़ीअ में बाला भंगी मायूं मर्द, मां जो दर्स सुबुह जो मस्जिद में लाउड में जा त ॿुहारा उछलाए बीह रहा, जेसि ताईं मुंहिंजो दर्स हले बीह क़ुर ॿुधंदा हुआ, दीन जूं ॻाल्हियूं। उन भाॻो बिदती हुयो भरिसां, उन वरी राति जो तरावी लाउड में शुरू। असां चयोसि बाबा लाउड में तरावी न पढ़, टकरा थो थिए, जमायत परेशान थी थिए। चई त तव्हां सुबुह जो दर्स लाउड में बंदि कयो। इंतज़ामिया बि चयोसीं, हू बि सच था चवनि, तव्हां दर्स बंदि कयो त हीअ बि राति जो तरावी लाउड में न पढ़ंदा। आख़िर उन्हनि ज़ालिमनि उहो मस्जिद वारो सुबुह वारो दर्स लाउड में बंदि करायो। हीअ क़ुर मुंहिंजे साम्हूं पियो आहे, बाला उन्हनि खे गारियूं पिया ॾियनि, भंगी मायूं मर्दाड़े ज़ालिमो तव्हां मुस्लमान हो। उहो मौली जोगी वीचारो सुबुह जो क़ुर पढ़ंदो हो, दीन जूं ॻाल्हियूं कंदो हो, ॾाढियूं भलियूं, असां बि वे बीह ॿुधंदा हुआसीं। तव्हां मुस्लमान थी करे उहो दर्स बंदि करायो। ऐं हीअ जेके बि असेंबली में वेठा आहिनि सभु बिदती राफ़िज़ी क़ुर जा दुश्मन, इहे कीअं चाहींदा त क़ुर जो आवाज़ ॿाहिरि वञे। सॼो अज़म कयो त इंशा अल्लाह हर मस्जिद में क़ुर जो दर्स शुरू कंदासीं। भली हिकिड़ो जमायती हुजे, लाउड में दर्स हुजे, ॻोठ जूं सभु अदड़ियूं भेनरूं क़ुर जो दर्स ॿुधंदियूं। इंशा अल्लाह जॾहिं हिन जमात जो क़ुर जी हदीस सां तालुक़ थी वेंदो त पोइ इंशा अल्लाह हीअ जमात उलमा खां परे न वेंदी। अंग्रेज इहा कोशिश आहे त मुस्लमाननि खे क़ुर खां परे कयो, पर अॼु अज़म कयो त इंशा अल्लाह क़ुर जी तालीम खे आम कंदासीं। हाणे त मुबारक हुजेव जो पन्ने आकिल में हिकिड़े दोस्त ॻाल्हि कई त की हिकिड़ी न्याणी जंहिं सही बुखारी यादि कई आहे, हाणे उनजे रीस ते 7 ॿियूं न्याणियूं आहिनि जन सही बुखारी यादि कई। क़ुर जूं हाफ़िज़ न्याणियूं त तव्हां ॿुधियूं, पर हाणे सही बुखारी बि यादि पयूं कनि। ऐं इंशा अल्लाह तव्हांजो तावन रहियो, उलमा जी महिनत रही, त कुझु सालनि जे अंदरि 1000 औरतूं तव्हां ॾिसंदो जेके सही बुखारी यादि कनि। पहिरें नंबर ते बच्चा छॾियो मदरसनि में, ॿिए नंबर ते मदरसनि जी ख़िदमत कई। हिन मदरसे खे केतिरो वक़्तु थियो? 7-8 साल थी विया आहिनि, अञा ताईं विरहांडो न ठहियो आहे। रस्तो बि भरिसां आहे, हर को गुज़र पियो थो करे। ऐं अल्लाह ताला अल्हम्दुलिल्लाह सभिनीनि खे माल मिल्कियत सां नवाज़ियो आहे। सो बाबा ही मदरसा तालिब जेके पढ़ंदा इहे नबी से जा महिमान, इन्हनि जी ख़िदमत कयो। असांजो हिकिड़ो दोस्त हो हाजी साहब, पोइ ॻाल्हि पियो करे त मां मके खां वञा पियो मदीने, पोइ रस्ते में मां मानी खाधमि, फ्रूट कुझु वरितुमि, चांहि पीतमि, 100 रियाल मुंहिंजो बिल आयो। मां जो हुनखे बिल ॾियण जे लाइ वियुसि त चई तव्हांजो बिल मूंखे मिली वियो आहे। मां हेॾे होॾे निहारियो, अलाए कहिड़ो दोस्त हो जेको 100 रियाल ॾेई वियो। हेॾे होॾे निहारियुमि त कोई कोन हो। वरी अचे मां हुनखे चयोमांसि त भुलिजी त कोन पियो आहे, ही 100 रुपया तुंहिंजो बिल आहे, महिरबानी करे ही वठ। चई भुलियो न, तव्हांजो बिल मिली वियो आहे। चई मां चयोमांसि भला नालो त हुनजो ॿुधा त भला हुनजे लाइ दुआ त वञी मदीने में घुरां। चई नालो असांखे बि कोन थो ॿुधाए, रोज़ानो हिते अटो बि ॾेई वेंदो आहे, भाॼी सब्जी बि ॾेई वेंदो आहे, गोश्त जा पहरू बि ॾेई वेंदो आहे, गाॾी फ्रूट जी बि हिते लाहे वेंदो आहे, पैसा बि असांखे ॾेई वेंदो आहे। चवंदो आहे बाबा मके खां जेके बि हाजी मदीने अचनि इहे मुंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जा महिमान आहिनि, मुंहिंजे तरफ़ो हुननि जी ख़िदमत कनि। नालो बि नथो ॿुधाए, अहिड़ा माण्हू बि दुनिया में आहिनि। हक़ीक़त में ही मदरसनि में जेके तालिब पढ़ंदा इहे बि नबी से जा महिमान आहिनि। सो अॼु अज़म कयो त इंशाअल्लाह हिननि जी ख़िदमत कंदासीं। ही ज़कात जो महीनो आहे, ज़कात जा सभ खां वधीक मुस्तहक़ मदरसा। ऐं मूंखे मौली साहब चयो कोन्हे, पर मां चवां थो त तव्हां सभु थोरी बरकत जमा करायो। तव्हांजा पैसा बरकत वारा आहिनि। असांजो हज़रत साईं कासमी साहब कॾहिं कॾहिं ग़रीबनि खां चंदो वठंदो, पोइ चयो साईं इन्हनि ग़रीबनि खां छो था वठो? पोइ साईं फरमाईंदा बाबा इन्हनि ग़रीबनि जा पैसा बरकत वारा आहिनि, इहे मदरसे में हूंदा त मदरसा आबाद हूंदा। सो तव्हां सभु उथी अचो, जीअं सभिनीनि जी बरकत हिन मदरसे में जमा थी। 10 रुपया, 50 रुपया, 100 रुपया, 500, 1000 उथी अचो बाबा, पंधु कयो, बरकत थींदा।
तो पोइ हाजी साहब को गज़ल चढ़ाई को बि ख़ाली न रहे सभिनी जी बरकत हिन मदरसे में जमा थिए इंशाल्लाह हिनखे ॾिसो था तव्हां हालात बाथरूम कोन्हनि विरांडो कोन्हे हालांकि मूंखे चयो कोन पर मूंखे पाण खे अहसासु आहे को बि ख़ाली न रहे इंशाल्लाह असां मरी वेंदासीं तव्हां बि मरी वेंदो पर हे मदरसा हूंदा जो सवाबु क़यामत ताईं चालू सभु पंहिंजी बरकत हिन में जमा करायो त हीउ मदरसे जो बक़ाया कमु थिए सभु उथंदा अचो माशाअल्लाह हितां वठंदा वञो बाबा जेके वठंदा वञो ये पोइते जेके बीठा आहिनि हे बि उथंदा अचो या हिकिड़ो जमायती हेॾां परते वञे को बि दोस्त ख़ाली न रहे सभिनी जी बरकत हिन मदरसे में हुजे ज़कात जो महीनो लख ते 2500 1000 ते 25 रुपया 100 ते 2.5 रुपया ज़कात फ़र्ज़ अथव जीअं नमाज़ फ़र्ज़ अथव अन्न जी मौसम आहे जंहिंखे हिते न आहिनि त वरी अन्न लिखराइजो ॾेई वञिजो अन्न